जमायत कायम दाम है मुर्शिदन करीमन जो बुजुर्गन जो जो है वो हुकुम है वो अखिन ते है जमायत उनके लबेक चवे थी हाँ आऊँ गुजारिश कंदुसि असो मोरे मां कही आयल असो अदीब असो दानेश्वर साईं रसूल बख्श गेजेराई साहब खेस गुजारिश है तो वक्त की नज़ाकत के सामू रखे ख्याल में इज़हार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अज़ीज़ दोस्तो, हाज़री भराइण पंहिंजो फ़र्ज़ सम्झूं तबियत सही नहीं, पर बहरहाल अज परवाना वेठा आयो पैसा पगारे जा। मूं जेका आयत सुवारी पढ़ी आ कुरान ते असांजो ईमान आ, जंहिंमें इहो लिखियल आहे त जेके अल्लाह जे राह में शहीद थी वञनि था, ग़ज़वे बदर खां वठी साईं सबक़तुल्लाह शाह ताईं या अॻिते जेके ईंदा, त उन्हनि जे लाइ इहो ॼाणायो आहे त इहे जेके वियाहनि ही जहान छॾे अल्लाह जे राह में, इन खे मुअल न सम्झो, इन्हनि ते मौत न ईंदो, बल्कि महसूस बि न कयो, दिलि में बि ख़्यालु न कयो त इहे मरी विया, इहे ज़िंदा आहिनि। तव्हांजो यकीन आहे त अॼु पीर साहब पगारो तव्हां सां गॾु आहे, जे गॾु आहे त सदा त उन्हनि जी आहे। ऐं तव्हां ॿुधो आहे, तव्हांखे जस हुजे, तव्हां में इज़त आहे, पीर साहब जी मुहबत आहे, अॼु इश्क जी इंतिहा थी वई आहे। अज पीर साहब पगारे जी सदा ता सब उन दे नजर कयो। ऐं ॿुधो, ऐं मां शुरुआत उतां कंदुसि। साईं कलंदर बख्शा मुंहिंजो दोस्त हुयो, असां सिंध गोड़ सगन में गॾिजी कमु कयो आहे। लखयारी सॾाए थो, मां लखयारी या लखयारी खां शुरुआत कंदुसि। उहो बुज़ुर्ग जेकॾहिं हीअ जिहाद हिन पीर साहब पगारे वारनि जो जेको 150 साल जो कोन्हे को, 500 सालनि जो कोन्हे को, 1000 सालनि खां वधीक आहे। सैयद अली मक्कीअ खे जेकॾहिं हितां जे ज़ुल्मनि ज़ालिमनि रुगो पढ़ावनि खे न, पर पढ़ावनि सां गॾु 50 ज़ालिम अथव। तारीख़ ते नज़र विझो। असां हमेशह चवंदा आहियूं त ही तसलसल आहे मखदूम बिलाल जो, ही तसलसल आहे शाह इनायत सूफ़ीअ जो। पर अॼु मां चवां थो त शुरुआत जेकॾहिं तसलसल जेकॾहिं असां मखदूम बिलाल वारो शाह इनायत सूफ़ीअ वारो आहे त हिन ख़ानदान जो तसलसल आहे। छो जो मखदूम बिलाल जो तसलसल असां जेकॾहिं गॾिजासीं त 9वीं 10वीं सदी हिजरी अचे पई थी, शाह इनायत सूफ़ी 12वीं सदी में अचे पियो थो, लेकिन ही 4वीं 4हीं ऐं 5वीं सदी हिजरी खां अचे पियो थो, जॾहिं हितां जे हुकुमरान ज़ालिमनि ब्राह्मणनि हुकुमराननि हिते सिंध जे माण्हुनि खे ताराज करे छॾियो हो, तबाही बर्बाद करे छॾियो। दाहूं जेको जॾहिं बगदाद जे अब्बासी ख़लीफ़नि वटि जॾहिं पहुची वियूं, त उतां जेकॾहिं उते बगदाद जे अब्बासी गवर्नर जेको आहे, ख़लीफ़े जेको आहे, सो जेकॾहिं मुंतख़ब कयो त हिन ख़ानदान खे मुंतख़ब कयो त सिंध लाइ जेकॾहिं सिंध जे माण्हू खे जीअण ॾींदो या सिंध जे माण्हू खे बचाईंदो त हीउ ख़ानदान बचाईंदो। इन करे सैयद अली मक्कीअ खे जे सरबराहीअ में लश्कर मोकिलियईं त वञी इन सिंध जे वॾेरनि खे, सिंध जे सरमाएदारनि खे, सिंध जे ज़ालिमनि ब्राह्मणनि खे सिधो करे सिंध जे ग़रीब अवाम जी ज़िंदगी बचायो। साईं कलंदर शाह असांजे सिंध गोड़ चेयरमैन हो, मां संदन वाइस चेयरमैन हुयुसि। अॼु हू असां सां गॾु न आहिनि, पर हुनजा फर्ज़ंद असां सां गॾु आहे। मूंखे हुन ते फ़ख़्रु आहे त हीअ असांजी तारीख़ जेका आहे 1000 जी साल आहे। हीअ जेको साईं आमीन साहिबु चए थो भई बंगले खे लाइब्रेरी बनायो, साईं लाइब्रेरी खे बंगलो बनाए, पर या बंगला खणायो, छो जो हिन ख़ानदान जी 1000 साल खां मथे तारीख़ आहे। उहा सॼी जेका असां उहा हिते लिखी वञे, उहा सॼी हिते जेके बस बासा पंहिंजी जाइ ते जेकॾहिं ईसवी सद जे लिहाज़ खां तारीख़ दान हिजरी पौधा लिखनि, ईसवी पौधा लिखनि, के था लिखनि 33 साल, के था लिखनि 34 साल, के था लिखनि 32 साल, पर जेकॾहिं ईसवी सन जे लिहाज़ खां जेकॾहिं उमिरि साईं जी ॾिसूं था त 33 साल आहे, पर हिजरी जे लिहाज़ खां 34 साल आहे, पर चिनी लिखिजे त जे माण्हुनि खे ख़बर पए।
त अज़ीज़ो त हिन ख़ानदान जे बुज़ुर्ग हस्ती सैयद अली मकी पहिरियां आहे जेको 4हीं सदी हिजरी में हिते अचे पियो थो किन 671 लिखी छॾियो आहे 641 लिखी छॾियो आहे यानी 7हीं सदी हिजरी जेकॾहिं 7हीं सदी हिजरी आहे त चौथी पीढ़ीअ में शाह सदर नेक नज़र पैदा थिए थो हिन ख़ानदान में शाह सदर नेक नज़र पैदा थिए थो ख़्यालु करे ॿुधरियो साईं पीर साहिब पागार जन वेठा थो ॿुधरियो पिया त तव्हां चुस्त आहियो या सुस्त आहियो तव्हां निड में आहियो या सुजाग में आहियो त शाह सदर उहा हस्ती हो हिन ख़ानदान जी जंहिं वटि हज़रत मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह साईं जलालुद्दीन सुरखपोश बुखारी रहमतुल्लाह अलैह कलंदर शहबाज गौस बहाउद्दीन ज़कीरा मुल्तानी रहमतुल्लाह अलैह ये चारई हजी अचे पेश पिया सदरुद्दीन साहब जी खिदमत में ऐं उन जॻह हज़रत मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जा लिखियो आहे पंहिंजे किताब दलील आरिफिन में त उनखे मुर्शिद पंहिंजे चयो त तव्हां सिंध में हिंदुस्तान वञो था त सदरुद्दीन शाह जी ज़रूरु ज़ियारत कजो उहो फैज़ी फैज़ तां त फैज़ सां तव्हांखे अॾे छॾींदो एॾियूं बुज़ुर्ग हस्ती आहियूं शाह सदर नेक नज़र उन टिनि खे जातरी तव्हां हलिया वञो कलंदर खे मां पाण वठंदो रहां कलंदर खे रहण वारो हो अथई पीर साहिब पागार जो ख़ानदान हो सिंध में रहण वारो इहो ई ख़ानदान हो तारीख़ आहे सो अज़ीज़ो उन खां पोइ जेको जेकॾहिं असां तारीख़ जो नज़र विझंदासीं ॿी शख़्सियत जेका अचे थी असांखे पीर मोहम्मद राशिद रोज़े धनी साहिब जन अचनि था जेके 1170 में संदन विलादत आहे 1223 हिजरी में जेका वफ़ात करे वञनि था इहे जेका साईं मियां बकावम साहिब जन जो आहे परियालुगुरा वारे बुज़ुर्ग जा ख़लीफ़ा आहिनि पाण जेको आहे फ़क़ीरुल्लाह उलवी शिकारपुरी खां जेको आहे सो पंहिंजो इल्मु हासिलु कनि था उहे वरी मखदूम हाशिम टटे खां वठनि था वधीक मके शरीफ़ वञी शेख अब्दुल कादिर मके वारे खां वञी था जेका सनद हासिलु कनि वरी कोटड़िया वारे मखदूम यार मोहम्मद खां तालीम हासिलु कनि था आख़िरी सनद लाड़काणे जे ॻोठ आरीजा जे आलिम दीन मखदूम मोहम्मद वटां हासिलु कई हज़रत साईं राशिद रोज़े धनी जी फैज़ खां सारी सिंध पंजाब बलोचिस्तान फैज़याब आहिनि भरचूंडी शरीफ़ सुई शरीफ़ दीनपुर शरीफ़ भाई जी हाले जी थरी जाणी लाहौर ऐं ॿिया केतिरा इलाइक़ा फैज़ इलाही जा अहम ऐं अकीचार मर्कज़ हुआ पर सभु रोज़े धनी जी हिदायत जो नतीजो हो इहे सभु दरगाहूं इन दरगाह था थियनि फैज़ इन हितां हासिलु कयो उन खां सवाइ रोज़े धनी जे ख़तनि जो पिणु जेको आहे मजमू पिणु आहे जेको वैज़ नसीहत ऐं तरीक़त जे नुक़्तनि सां भरपूर आहे असां मोरे वारा ख़ुशि नसीब आहियूं जो उन्हनि में पीर मखदूम पीर ग़ुलाम मोहम्मद नंढड़ो ॻोठु आहे हिकिड़ो तारीख़ी ॻोठु आहे मोरे में उन ॾे 10 ख़त लिखिया अथनि असां मोरे वारा बि फैज़याब आहियूं 10 ख़त लिखिया अथनि जेके नसीहत जे तरीक़त जे नुक़्तनि ते उहे जेके निहायत जेके भरपूर आहिनि सो अज़ीज़ो वरी साईं राशिद पीर साहिब जन जी आहे त हाणे उन नाले सां पीर साहिब राशिद साहिब रोज़े धनी वारनि जे नाले सां हीउ सॼो ख़ानदान को पागारो हुजे या झंडे वारो साईं हुजे सभु राशिदी आहिनि उन नाले सां सुञाता वञनि था त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेका जंहिं साईं इहा रिथ ॾिनी त हिन बंगले खे लाइब्रेरी बनायो इहे लाइब्रेरियूं असांजे लाइ जेको मां चयो वेंदो आहे त जेकॾहिं केरु को मूंखे तबाह करणो हुजेव त तव्हां हुन खां इल्मु खसे वठो अॼु मां हुन में नवां थो वञा ऐं हक़ीक़त थो पेश कयां उहा इहा आहे त जेकॾहिं केरु को मूंखे तबाह कयो अथव अंग्रेज़ इन्हनि ते हलिया असांजा दुश्मन इन पॉइंट ते हलिया त जेकॾहिं केरु को मूंखे तबाह करिणो आहे त तारीख़ माण्हुनि खां खसे वठो त ॾिसो त 79 जेका असां वरसी मल्हाइजे पई थी त 79 सालनि खां पोइ पियासीं सोचूं त अचो त पीर साहिब पागारी जी तारीख़ जे जोड़ियूं त उन्हनि पहिरियों धकु असां कयो हुयो त असांखां तारीख़ गुम करे छॾियूं मखदूम बिलाल जी तारीख़ गुम करे छॾियूं शाहिनात जी तारीख़ गुम करे छॾियूं तंहिं करे अचो त सभई गॾिजी करे हक़ीक़ी तरह सां जेको आहे
बहस मुबाहिसो करे ऐं ठही तारीख़ आणे उन ते केतिरा बि जुल्द थियनि हिकिड़ो वॾो किताब न पर सभई जुल्द थियनि त हिन 1000 साल ही 11वीं सदी पई हले पीर साहिब वग़ैरह जे ख़ानदान खे इन जूं जेके ख़िदमतूं आहिनि इहे लिखियूं वञनि ऐं इहो बंगलो छा ॿिया 5 बंगला ठाहींदो त इहो रुॻो हिन ख़ानदान जे तारीख़ सां भरिजी वेंदो। तंहिंजे करे वक़्तु तमामु घणो आहे। तव्हां सभिनी खे सलाम आहे जो पीर साहिब जी मोहबत में वेठा आहियो ऐं पीर साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथव ऐं तव्हां अॼु ईअं सम्झो क़ुर शरीफ़ ते एतमाद अथव त पीर साहिब वग़ैरह जी तव्हां ते नज़र आहे। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं।